अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम मंज़र पस मंज़र में आऊं या तव्हांजो मेज़बान फ़हीम बबर। नाज़रीन, अॼु प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं महांगाई जी। नज़र विझूं त पाकिस्तान में गुज़रियल कुझु अरसे खां महांगाई तमामु तेज़ी सां वधी रही आहे ऐं ख़ासि तौर ते पेट्रोलियम जेके मसनूआत आहिनि उन्हनि जा रेट्स जेके आहिनि ॾींहुं ब ॾींहुं वधंदा वञनि था, जंहिंजे करे न सिर्फ़ु आम वाइपे जूं शयूं महांगियूं थियनि थियूं ऐं उन सां गॾु जेको आहे ट्रांसपोर्ट महांगी थिए थी ऐं सॼो सारो जेको भार आहे उहो अवाम जे मथां अची वञे थो। वफ़ाक़ी हुकूमत पारां इहो ऐलान कयो वियो हो त हिन बजट में ख़ासि तौर ते जेके पेट्रोलियम मसनूआत आहिनि उन ते सब्सिडी बि ॾिनी वेंदी, उन्हनि जा रेट्स बि घटि कया वेंदा त जीअं आम माण्हुनि जे मथां जेको भार न पइजी सघे। पर ॾिठो वियो बजट आयो, बजट पास थी वियो, बजट ख़तमु थी वियो, लेकिन उन खां पोइ जेको आहे पेट्रोल जे अघनि में ॿ दफ़ा वाधारो थियो ऐं CNG जा जेके अघ आहिनि उहे बि वधिया। न सिर्फ़ु CNG जी जेका अघु वधिया आहिनि पर उन में लोड शेडिंग कई वई, मुख़्तलिफ़ वक़्तनि में CNG बंदि थी। ख़ासि तौर ते ॻाल्हि कयूं सिंध सूबे जी त सिंध में जेको आहे 70 खां 75% प्रोड्यूस करे थो हीअ जेका मादनियात आहे, जंहिंमें गैस बि आहे, जंहिंमें पेट्रोल बि आहे, जंहिंमें ॿी मादनियात बि आहे। पर बदकिस्मती सां हमेशह जीअं हिन भेरे बि सिंध खे न सिर्फ़ु पंहिंजे हिसे जो हक़ु मिलियो ऐं न ई वरी जेके शयूं सिंध सूबो सिंध जी धरती प्रोड्यूस करे थी उहे जेके शयूं आहिनि उहे मादनियात आहिनि सिंध जे माण्हुनि जे लाइ अवेलेबल आहिनि। हितां जी निकितल गैस हितां जे माण्हुनि खे नथी मिले, हितां जी जो निकितल पेट्रोल हितां जे माण्हुनि जे लाइ अणलभ आहे। त सॼी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कंदासीं अॼु प्रोग्राम में त हीउ सॼो जेको महांगाई वधे थी, पेट्रोलियम मसनूआत वधनि थियूं, उन्हनि जो भार आवाम ते कीअं पइजे थो, ॿिया जेके मामला आहिनि उहे ख़राबु कीअं थियनि था ऐं मुआशियात ते केॾो वॾो असरु थिए थो। असांखे जॉइन कयो आहे मुमताज़ जतोई साहब, चेयरमैन आहिनि सिंध CNG एसोसिएशन जा, ऐं उन सां गॾु रहमतुल्ला सान साहब आहिनि, समाजी अॻुवान आहिनि, उन सां गॾु कारोबारी तबिके सां तालुक़ु आहे, बिज़नेस कम्यूनिटी सां तमामु गहरो तालुक़ु आहे। गॾोगॾु मुश्ताक मीरानी साहब बि असांखे जॉइन कंदा, मुआशी माहिर आहिनि। साईं तव्हां ॿिन्ही जी महिरबानी। मुमताज़ जतोई साहब, तव्हां असां खां शुरूआति कंदो, कीअं पिया ॾिसो हिन वक़्तु अगरि असां CNG जी सूरत हाल खे ॾिसूं, 15 ॾींहं पहिरीं जेका हिकिड़ी लोड शेडिंग कई हुई 15 ॾींहंनि जे लाइ, CNG सॼे सिंध मां ग़ाइबु रही, तमामु घणो माण्हू परेशान हुआ, कारोबारी माण्हू ख़ासि तौर ते जीअं तव्हां एसोसिएशन आहे तव्हांजी, तव्हां कीअं पिया ॾिसो हिन सॼी सूरत हाल खे? सही, असां बि इन ते अफ़सोस ई कयूं था त इहो न थियणु खपे ऐं हिकिड़ो त हुनखे जेको आहे सो तव्हां 15 ॾींहंनि जे लाइ जेको लाॻीतो हिकिड़े फ्यूल खे बंदि कंदव त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन जो को ॿियो अल्टरनेट कोन हूंदो। उहे जेके ग़रीब ॾिसो हाणे हींअर CNG को आम को अमीर को कार या पेजारो वारो त लाइन में लॻी कोन थो पियो भराए। CNG हींअर इस्तेमालु करे थो असां वटि तमामु माना सफ़ा जेको ग़रीब तबिको आहे, रक्शे वारो, सुज़ुकी वारो, वैन वारो, उहे माण्हू तव्हां यकीन कंदव त उहे एॾा परेशान हुआ, उन्हनि एॾा धिका खाधा हिन दफ़े, छो त पहिरियां ॿ ॾींहं या हिकु ॾींहं त लोड शेडिंग हलो बर्दाश्त करे वेंदा हुआ, पर हिन दफ़े लाॻीतो जेका 15 ॾींहं लोड शेडिंग थी उन में मूं पंहिंजे अखियुनि सां उन्हनि जा जेके हाल ॾिठा, मूंखे ॾाढो उन्हनि ते रहम आयो। पर मूंखे अफ़सोस इहो थियो त उन्हनि जे लाइ कंहिं माण्हूअ जे कन ते का जूं हेॾी गवर्नमेंट आहे, सिंध गवर्नमेंट, ॿियो भई तव्हां हिकिड़ो को बयानु था ॾियो, तव्हांजे पंहिंजे सूबे जी 75% गैस आहे, उन लाइ तव्हां हिकु लफ़्ज़ न ॻाल्हायो आहे। अफ़सोस सां चवणो पए थो त असांजी गवर्नमेंट असांजे लाइ कुझु बि न कयो। असां त हिकिड़ो आम आवाम आहियूं, असां ॾिसो असां आहियूं कारोबारी माण्हू, असां पंहिंजा पैसा लॻाया, पंहिंजूं स्टेशन्स ठाहियूं त भई ठीकु आहे असां वटि गैस मिलंदी, असां आवाम खे सस्तो फ्यूल ॾींदासीं। अच्छा, सस्तो न बल्कि ग्रीन फ्यूल, इन सां पॉल्यूशन्स जेका ख़तमु थी, धुओं ख़तमु थियो ऐं एॾो सस्तो हुयो जो मक़सदु आहे त गाॾी वारे खे बि उन में बेनिफिट मिलंदो हो, उन में जेके पैसेंजर ग़रीब माण्हू वेहंदा आहिनि उन्हनि खे बि बेनिफिट मिलंदो हो, प्लस में असां बि उन मां प्रॉफिट ठीकु ठाक कमाईंदा हुआसीं। माना हर माण्हू उन में ख़ुशि हो, उनखे हिननि बंदि करे इहो सॼो जेको बि आहे इहो पेट्रोल कंपनियुनि ऐं मथे जेके हाई लेवल जूं लॉबीज़ आहिनि उन्हनि हिनखे माफ़िया आहे जेका रहमतुल्ला साहब, तव्हां ॿुधायो कीअं था ॾिसो सॼी सूरत हाल साम्हूं आहे? 135 रुपया फ़ी किलो CNG आहे ऐं 114 रुपये खां वधीक जेको आहे महांगो हिन वक़्तु फ़ी लीटर आहे पेट्रोल जो। असां थोरी देरि पहिरीं ऑफ द रिकॉर्ड ॻाल्हि पे कई त 145 रुपये खां वठी 150 रुपया फ़ी किलो CNG विकामे पई हिन वक़्तु। कीअं था ॾिसो, अगरि ग़रीब माण्हू आहे, ग़रीब तबिको आहे, ग़रीब जेके जीअं साईं चयो त रक्षा वारो CNG यूज़ कंदो, ज़ाहिर आहे हिकिड़ो ग़रीब जेको पेट्रोल अफोर्ड नथो करे सघे, गाॾी वारो नई नंढी गाॾी आहे उहो यूज़ कंदो। वॾनि माण्हुनि खे जेको आहे इन CNG जी बंदिश या वरी CNG जे लोड शेडिंग या वरी इन जा रेट वधनि था त उनजो असरु नथो पए, केतिरो परेशान था थियनि माण्हू?
बिल्कुलु सर, आप ॾिठो हूंदो त माण्हुनि में एतिरी बेरोज़गारी आहे या एतिरी महांगाई जे करे CN जी लाइन लॻंदी त माण्हू 8 कलाक 9 कलाक पहिरें वञी पंहिंजी गाॾी बीहारींदा हुआ त CN जी पए त असां घटि में घटि 2 ॾींहं या 3 ॾींहं जेकी पंहिंजी गाॾी रखूं था उहा असांखे सस्ती पए, छो त एतिरी महांगाई जे करे मजबूर हूंदी। पर जेकॾहिं हिन वक़्तु तव्हां ॾिठो हूंदो हिन बजट खां पोइ लाॻीतो जेकी CN जी बंदि थी आहे ऐं तव्हां ॾिठो हूंदो त 100% नथो चवां पर 50% गाॾियूं जेके माण्हू बीहारे बीठा। कुझु मुंहिंजा अहिड़ा दोस्त आहिनि जेके टंगुनि खां मज़दूर जेके रिक्शा हलाईंदा आहिनि, उन्हनि खां मां पुछो तव्हां छो न विया हो मज़दूरीअ ते, चवनि साईं जेकॾहिं CN जी न आहे त इहो असांखे कारोबार करण वारो ई कोन थो खाए। पेट्रोल केरु चवंदो असांखे किरायो केरु ॾींदो, उहो ई किरायो जेको शहर में माण्हू घुमनि था 50 रुपए खां 100 रुपए में, उहो 100 रुपए में असांखे पूरो ई कोन था पए त असां माना रिक्शा हलाइण जो फ़ाइदो कहिड़ो। ऐं उहे रिक्शा उन्हनि माण्हुनि खे किराए ते बि आहिनि, पहिरें मालिक जा पैसा कढंदा आहिनि पोइ तेल जा पैसा कढंदा आहिनि, पोइ थोरो घणो जेको बचंदो आहे इन करे हींअर वधि में वधि एॾो नुक़सानु आहे CN जी मां। कहिड़ी तकलीफ़ आहे यार गवर्नमेंट खे पैसा था मिलनि न, पेट्रोल बंदि करे ॾेखारे, ठीकु माण्हू जी ट्रैफिक बंदि करे छॾे, 8 ॾींहं बंदि करे छॾे, रोड ख़बर पइनि। जेकर तव्हांखे हलाइणी न आहे CN जी, तव्हां गाॾियूं रस्ते न ॾियो न, तव्हांखे टूल प्लाज़ा बि खपे, तव्हांखे माना टैक्स बि खपे, तव्हांखे सेल टैक्स बि खपे, सभु कुझु खपे, ऐं कारोबार बंदि सभ खां छॾे ॾियो। साईं जो कारोबार आहे पंहिंजो CN जो। मां हिकु दुकानदार आहियां कासिमाबाद जो या हैदराबाद जो, माना अॼु असांखे तव्हांखे एज़ ए वापारी अॻुवान जी हैसियत सां हिते विहारण जो मक़सदु बि इहो आहे त माण्हू जेके माण्हू वापारी माण्हू आहिनि उहे बि त ज़ाहिर परेशान आहिनि, लोडिंग थिए थी अनलोडिंग थिए थी, माण्हू ट्रांसपोर्ट कनि था हिननि शयुनि ते। बिल्कुलु सर, हाणे तव्हां ॾिठो हूंदो त हींअर असांजे शहर हैदराबाद में जेकॾहिं मार्केट मां हिकिड़ी रिक्शा ईंदी हुई, पंहिंजो जेको सामान खणी असांजे कासिमाबाद या नंढनि शहरनि में वेंदी हुई, उहो अॻु में किरायो वठंदी हुई 300 खां 500 रुपया। हाणे जेकॾहिं उहा ई माना चुंची या लोडर या को अचे थो न, उहो 800 खां 1000 रुपए में अचे थो, छो त CN जी बंदि आहे। अचो टैक्सीअ में जेकॾहिं ॿार बचनि था, कोई इमरजेंसीअ में पंहिंजे ॻोठनि में वञे थो या अस्पताल में वञे थो, त जेकॾहिं CN जी हूंदी त कार असांखे कराची जे लाइ या ॻोठ जे वञण लाइ माना तेल सूधी पेट्रोल माना CN जी सूधी 4.5 खां 5,000 रुपए में पवंदी, बसि सॼो ॾींहुं घुमी फिरी मोटींदासीं। हाणे उहा 7 खां 8,000 रुपए, 2,000 3,000 रुपया फ़ाइदो कंहिंखे। ठीकु, माना नंढी ॻाल्हियूं आहिनि पर असांजो ज़रूरी बि शयूं आहिनि न इहे। ठीकु। ममता साहब इहो ॿुधाइजो त कीअं पिया ॾिसो, हीउ ज़ाहिर ॾाढो नुक़सानु आहे ग़रीब माण्हू खे, जीअं तव्हां चयो त इलाही नुक़सानु आहे। छा हूंदो आहे प्रोसीजर CN जी या गैस, का बि कंहिं क़िस्म जी गैस, हाणे वफ़ाक़ या वरी कंहिं सूबे खे ॾियणु या उनजी छा क्राइटेरिया हूंदी आहे ऐं छो बंदि कंदा आहिनि? ख़ासि तौर ते असां ॾिठो त बलोचिस्तान में बि नथी थिए एतिरी लोड शेडिंग, पंजाब में बि नथी थिए, सिंध में आख़िर छा मसइलो आहे? माफ़ु कजो तव्हांजी ॻाल्हि कयां, सिंध ऐं बलोचिस्तान में थींदी आहे जिते वधि खां वधि गैस सिंध बलोचिस्तान में थी, ठीकु। ऐं पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में कॾहिं बि न थींदी आहे, जितां गैस निकिरंदी ई न आहे। अच्छा, जितां गैस निकिरे थी सिंध बलोचिस्तान में उते ई लोड शेडिंग आहे, उते ई लोड शेडिंग थींदी आहे, उते ई ज़ुल्म थींदो आहे, उते ई ज़्यादती हूंदी आहे। अफ़सोस ऐं हैरत जी ॻाल्हि इहा आहे त असांजा जेके हुकुमरान अॻुवान वेठा आहिनि उहे हिकु लफ़्ज़ न ॻाल्हाईंदा आहिनि उनजे लाइ। त बाबा मां तव्हांखे हिकिड़ो नंढिड़ो मिसाल ॾियां थो, तव्हां यकीन कंदो, बल्कि मां तव्हांखे हाणे उहे कुझु क्लिप व्हाट्सअप कयां थो, लेटर आहिनि जेके हींअर जेका बंदिश थी असां वटि 15 ॾींहंनि जी, उन में पेशावर जे लाइ बि नोटिस निकितो आख़िरी 5 ॾींहंनि में। आख़िरी माना असांजी 12 जी लोड शेडिंग थी वई हुई, आख़िरी 5 ॾींहंनि में हिननि हिकिड़ो नोटिफिकेशन कढियो त बाबा अॼु खां 5 ॾींहंनि जे लाइ पेशावर में बि जेको आहे ख़ैबर पख्तूनख्वा में लोड शेडिंग। तव्हां यकीन कंदो त 12 कलाकनि जे अंदरि अंदरि उतां जो जेको स्पीकर आहे उन पंहिंजे बाक़ाइदा लेटर ते उन्हनि खे लिखियो आहे त हिकिड़ो कलाक बि तव्हां नथा करे सघो, छो त असां वटि पंहिंजी गैस निकिरंदी आहे। हाणे पंहिंजी घणी निकिरंदी आहे? कुल 7%। हाणे 7% वारो सूबो उन्हनि खे चए थो ख़बरदार जेकॾहिं असांजे स्टेशन ते के माण्हू अची गैस बंदि कई आहे त उनखे ओॾी महिल अरेस्ट कंदासीं। ऐं उहा उन्हनि जी 12 कलाकनि खां पोइ वापसि नोटिफिकेशन थियो आहे ऐं उते हलंदी रही। उते जेको आहे 5 खां 4 कलाक गैस बंदि थी, असां वटि 15 ॾींहं बंदि हुई। मजाल आहे जो असांजे कंहिं माण्हू हिकिड़ो लफ़्ज़ ॻाल्हायो ऐं असांजो सूबो घणी थो ॾे 75%। अफ़सोस सां चवणो पए। रमतो साहब कीअं था ॾिसो गवर्नमेंट खे, जीअं साईं चयो त अगरि पेशावर KPK में 1 कलाक जे लाइ CN जी बंदि थी थिए त उन गवर्नमेंट एक्शन में अचे थी ऐं चए थी असांजो सूबो जेको आहे उहो ॾिए थो प्रोड्यूस करे 7%, सिर्फ़ु 7%। असां 75% वारा छा पिया कयूं? बिल्कुलु सर, ईअं ई आहे त सिधी काठीअ ते माना लोड घणो ईअं ई तव्हां ॾिठो हूंदो त असांजी कराची माना 60 खां 70% टैक्स ॾिए थी, कुझु कोन थो मिले। अहिड़े तरीक़े सां सिंध मां जेको टैक्स मिले थो, घोटकी शहर आहे पूरी सिंध में 2 नंबर टैक्स ॾींदो आहे, उते गैस बि वेझो आहे।
इंडस्ट्रियूं बि आहिनि उहे बंदि थी वियूं, ख़ासि करे एग्रीकल्चर जो एंग्रो या जेके यूरिया जूं हुयूं फैक्ट्रियूं उहे उन गैस ते हलंदियूं आहिनि, उन मां गैस मां उहो कलर या यूरिया जेको अगरि ठहे थो उहे बि उन्हनि बंदि करे छॾियूं आहिनि। माना जेकॾहिं गैस न आहे CNG के न आहे, पर जेकॾहिं इंडस्ट्रीज़ एरिया में वञो त जेकॾहिं उहा न आहे त माना असांजी एग्रीकल्चर बि तबाह आहे। एग्रीकल्चर खां सवाइ त पाकिस्तान माना कुझु बि न आहे न। ऐं अहिड़ी तरह नंढियूं नंढियूं शयूं आहिनि साईं, तव्हां ॾिठो इहो LPG जे बेन पियल आहे, LPG नथा हली सघो। ऐं आम वापे में तव्हां ॾिठो हूंदो त घर में सिलेंडर खां सवाइ माण्हू हले ई कोन थो, ख़ासि करे ॿारड़ीअ में सिलेंडर थो हले ऐं उनजो बंदिश आहे। LPG ते अॼुकल्ह रिक्शा बि हलनि पिया, घरनि में दुकाननि में बि यूज़ थिए थी। हा बिल्कुलु थिए थी, पर LPG बि परमिशन ऑफिशियली कोन्हे, हले थी त अनऑफिशियली हले थी। जेकॾहिं माण्हू ग़रीब माना हाणे काठियूं किथां हाणे या अॼोको दौरु आहे जो काठियुनि ते माण्हू मानी पचाइनि मायूं, ऐं LPG जे करे थोरो घणो सिलेंडर आहे उन ते कमु हले थो पियो त उन ते बंदिश करे छॾनि। अहिड़े तरीक़े सां CNG गाॾियूं जेको नुक़सानु थिए पियो, ऐं गाॾियूं भला जेके CNG ते कढियूं आहिनि एतिरियूं इंडस्ट्री हलियूं, केॾी सहूलियत हूंदी, गाॾी जी क़ीमत बि सस्ती हूंदी। सही। हाणे पेट्रोल जे करे गाॾी जी क़ीमत जेकी 15-16 लख रुपए करोला मिलंदी हुई हींअर तव्हांखे मिलंदी 36 लख रुपया 40 लख रुपया, डबल खां मथे थी विया। की माण्हू इंडस्ट्री माना गाॾियुनि वारी बि बंदि। गवर्नमेंट जो हिते किरदारु कहिड़ो थो ठहे? असां अगरि सिंध गवर्नमेंट चाहे त वफ़ाक़ सां इन सॼे मामले ते डील नथी थी सघे? बिल्कुलु सर, हाणे हिकिड़ी ॻाल्हि आहे, हेॾो सारो वॾो कानून ठाहियो पीपुल्स पार्टीअ, मां नॉन पॉलिटिकल हिसाब सां अहिड़ी तरमीम सूबनि खे माना ख़ुदि मुख़्तियारी हुजे। सूबनि जी ख़ुदि मुख़्तियारी आहे त जेकॾहिं असांजे सिंध मां CNG ऐं पेट्रोल निकिरे थो उनखे कमु छो नथो मिले रेट ते। जेकॾहिं खंडु सपोज़ कणिक थी चऊं, कणिक जा जेके फसल पंजाब में लहनि था त उन्हनि खे उते माना माण्हूअ खे सस्ती शइ मिले। असां वटि हिते माना असांखे आलू बसर ऐं जेके सब्जी असां पाण कयूं था उहा ॿाहिरि इम्पोर्ट थी वञे, ऐं असांजो हिते माण्हू जेको आम माण्हू आहे जेको नॉर्मली खाए थो उहो महांगो थिए पियो। कणिक किनी थी वई आहे, धप करे वई आहे, सिंध गवर्नमेंट जा अफ़ा लही आहिनि त उहा कणिक तबाह थी वञे, पर अटो गॾु आहे घणो। अच्छा, इन वक़्तु मतिलबु असांजी गवर्नमेंट जेका आहे उहा सीरियस न आहे इन सॼे मामले ते? साईं ॾिसो न, कानून ठहियलु आहे, कानून बाक़ाइदा ठहियलु आहे। 158 बि त असां माना जेको सूबो पहिरियां गैस पंहिंजी पूरी कंदो उन खां पोइ बचंदी त उन कानून ते इम्प्लीमेंटेशन आख़िर केरु कराईंदो? असां आवाम त न कराईंदासीं, असां गवर्नमेंट कराईंदी। रमतला साहिब असां त कोन डंडा खणी वञी उन लाइन ते धकणंदासीं त भाउ लाइन असां, ज़ाहिरी ॻाल्हि आहे गवर्नमेंट ॻाल्हाईंदी न। गवर्नमेंट ॻाल्हाए हुन सां त बाबा असां हिकिड़ो लॉ ठहियो पिया उन तहत पहिरियां उन सूबे में ॾियणी आहे जितां निकिरे थी उनजी पहिरियां पूरी करणी आहे तव्हांखे, उनजी पूरी कयो न तव्हां। असां 1800 MMCFD कढूं था, असांजी ज़रूरत 1200 MMCFD आहे त असांखे 1200 MMC। अच्छा, अफ़सोस सां मूंखे चवणो थो पए, हिकिड़ी नंढी ॻाल्हि तव्हांखे मां इज़ाफ़ो कयां, टोटल CNG जी जेका कंज़म्पशन आहे कुल 2% आहे, यानी जेतिरी गैस निकिरे थी उन मां 2%। सम्झो फ़र्ज़ु कयो हिकिड़ो 100 किलो गैस निकिरे थी त उन 2 किलो सिर्फ़ु असांखे खपे थी, 98 किलो ते बाक़ी मुल्क। अच्छा, वरी मज़े जी ॻाल्हि, 2% कंहिंखे खपे थी? सिर्फ़ु सिंध खे? हा, CNG सेक्टर सॼे सिंध खे। जी जी, CNG सेक्टर सिंध खे 2% खपे, 2% खपे थी, जेका असांजी माना कंज़म्पशन आहे। अच्छा, 16% हे चवनि था त UFG चोरी आहे, माना खुटे थी जेका। ठीकु आहे, मार पियो ख़ुदा जी, तव्हां उन 16% खे वञी कवर करण जी कोशिशि कयो न। 2% जे करे हेॾी अवाम खे तव्हां रुलायो था पिया, उन में हेॾा सारा जेके ट्रांसपोर्टर, रक्शे वारा, ग़रीब माण्हू। हाणे असां वटि जेके मुलाज़िम कमु कनि था न उहे घटि में घटि 20 खां 25 हज़ार मुलाज़िम आहे, जेको डायरेक्ट हींअर असां वटि इफेक्ट थियो आहे, जिन खे असां वटि पघारूं न हुयूं। छो त हिननि छा कयो, 20 तारीख़ में ते हिननि बंदि कयो। अच्छा, पहिरीं ते असां पघार ॾींदा आहियूं, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। 25 तारीख़ ताईं स्टेशन बंदि हुया, तव्हां यकीन कयो असां 7-8 तारीख़ ते पघार ॾिनी आहे उन्हनि मज़दूरनि खे। हाणे उन्हनि खे पघार ॾियण जा असां वटि पैसा न हुया त असां उनखे, उहे वीचारा ग़रीब मिसकीन माण्हू, उनजी पघार 16-15 हज़ार रुपया पघार। सो इन्हनि शयुनि खे गवर्नमेंट खे ॾिसणु खपे असांजी त माना। ठीकु आहे, असां त आवाम आहियूं, असां छा था करे। ब्रेक वठी वठूं। नाज़रीन, ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे, वठूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम मंज़र पस मंज़र में ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे। ब्रेक खां पहिरीं असां डिस्कस कयो पिए त CNG जेका शॉर्टेज, उनखां अलावा जेको रेट्स वधिया आहिनि उन्हनि सां ग़रीब माण्हू खे वॾो नुक़सानु थियो आहे। ख़ासि तौर ते अगरि मैशियत जी ॻाल्हि कयूं त जेको पाकिस्तान जी मैशियत खे गुज़िरियल 3-4 सालनि में नुक़सानु पहुतो आहे, उन जा बि केतिरा ई कारण आहिनि। ऐं इहो कारण बि हिकिड़ो थी सघे थो त हीअ जेको मुसलसल जेके रेट्स वधनि था, जेके मसनूआत हुजनि थियूं, ख़ासि तौर ते जेके असां CNG जी ॻाल्हि कयूं ऐं पेट्रोल जी ॻाल्हि कयूं, जेके ॿियूं आम वाइपे जूं शयूं आहिनि उहे बि तमामु घणो तेज़ी सां उन्हनि जा अघु बि वधनि था। त असांखे हिन वक़्तु जॉइन कयो आहे मुश्ताक मीरानी साहिबु, मुआशी माहिर आहिनि। मुश्ताक साहिबु, इहो ॿुधायो त हीउ ताज़ो जेको आहे
CNG जा अघु वधी विया आहिनि, फ़ी किलो ते 10 खां 15 रुपया इज़ाफ़ो थियो आहे। उन खां अलावा जेको पेट्रोल बि महांगो थियो आहे। कीअं पिया ॾिसो मुआशियात ते केतिरो असरु पियो पए? ॾिसो, पहिरीं ॻाल्हि आहे त जेका वफ़ाक़ी हुकूमत आहे इमरान ख़ान जी, अनफॉर्चुनेटली माशी सेक्टर में हू नाकाम वियो आहे। इन जे करे त महांगाई वधी वई आहे, बेरोज़गारी वधी वई आहे ऐं हुन खां पोइ गुरबत वधी वई आहे। ठीकु। इन खां अलावा छाकाणि त जेके आहिनि फ्यूल जूं प्राइसिस आहिनि उहो फेडरल गवर्नमेंट जे तय आहिनि, हिन में प्रोविंशियल जा को जो हक़ माना न आहे त हाणे उहो फेडरल गवर्नमेंट छाकाणि त पंहिंजे नज़रिए सां वधाए थी, पर उनजो इम्पैक्ट चइनि सूबनि जे आम माण्हू सां थो थिए पवे ऐं उहे चारई सूबा वरी ॿी हुकूमत था कनि। हाणे मुआशी इम्पैक्ट छा थींदो आहे? मुआशी इम्पैक्ट हिकिड़ो इहो हूंदो आहे कि जेके असां शयूं था पैदा कयूं या सर्विसिस आहिनि, जीअं ट्रांसपोर्ट आहे, उनजी कास्ट ऑफ प्रोडक्शन वधी थी वञे। मिसाल तव्हां वटि भाॼियूं धंधे अलाए यार असां हिते अचनि थी, मिसाल तौर का बि भाॼी 100 रुपयो केजी जे पर जेकॾहिं पेट्रोल या CNG वधी वई त उहो तव्हांखे 100 में मिले थी, माना पेट्रोल जे करे। ॿियो आहे गुड्स, मिसाल जे तौर जेकॾहिं वॾो सामान आहे कि तव्हां कारखाने मां अचे थो, तव्हांखे घर में थो पचे, अटो आहे, जेके डिफरेंट आहे, त उन जे करे जेको आहे तव्हांखे जेको आहे क़ीमत खणी वधीक था थिए। हाणे हुन सां जॾहिं असां रिलेट कयूं था, हिकिड़े इम्पोर्टेंट तव्हांखे ॿुधायां, तव्हांजा जेके उजूरो आहे या वेजिस इकोनॉमिक्स में चवंदा आहिनि त उजूरो आहे या वेजिस आहिनि या सैलरीज़ आहिनि, उहे उते जो उते आहिनि ऐं कास्ट ऑफ प्रोडक्शन वधी थी वञे या सर्विस प्रोडक्शन क़ीमत वधी थी वञे त कुझु न कुझु आम माण्हू जे मुआशियात ते ॿार पवंदो। त उहो माण्हू हाणे अटो वठे, भाॼी वठे या यूटिलिटीज़ करे या उन खां पोइ जेको आहे जेका महांगाई खे मुंहुं ॾिए, तंहिंजे करे डे बाय डे माण्हुनि जी हालत ॾाढी ख़राब थींदी थी वञे। हीअ जेका हिन सां अहम शइ आहे उहा इहा आहे त तव्हांखे पहिरियों चयो त माण्हू घर खां रोज़गार लाइ था वञनि कि ऑफिस था वञनि कि ॿिया धंधो था कनि। हाणे उन्हनि वीचारनि खे एतिरो पैसो आहे ई कोन त जेका महांगाई पर ट्रांसपोर्ट में थी उहो पहुची सघनि। मिसाल कासलाबाद में हिकिड़ी न्याणी आहे, उहा स्कूल जी टीचर आहे, उहा जॾहिं रखी करे थी वञे ऐं हिन जी क़ीमत वधी थी वञे त हू शायदि 15 तारीख़ खां पोइ एतिरा पैसा न हुजनि जो वञी रक्षो कराए पंहिंजी जॉब, त उन जो मक़सदु इहो आहे त उहो जेका जॉब बि लूज़ करे सघे थी। या स्टूडेंट आहे वीचारो अलाए किथां थो अचे, पंहिंजी यूनिवर्सिटी या कॉलेज थो अचे, उनखे जेकॾहिं रक्षो करणो थो पए या सूदिकी में अचणो थो पए त उन वीचारे जेका एजुकेशन आहे उहा बि नुक़सान हूंदी आहे। त असां जॾहिं सभु जेके आम शहरी आहियूं उहे ट्रांसपोर्ट असांजो ज़िंदगीअ जो हिसो आहे ऐं उन हिसे में ऐं वफ़ाक़ी हुकूमत अखियूं बंदि करे हिन शयुनि खे मथे थी करे ऐं हुनखे इहा ख़बर न आहे त हिननि जो आम माण्हू जी ज़िंदगीअ सां डेलीअ जो माना असरु थो थिए, रोज़ानो जो असरु आहे। ईअं न त 12 महीने ख़बर पवंदी, चयो उन खां पोइ इहे डेलीअ जो असरु आहे, जंहिंजे करे मईशत ते ऐं ख़ासि करे फ़र्दनि जे शहरनि जी जेका मईशत आहे उन ते तमामु नेगेटिव असरु थो थिए ऐं वीचारा आहिस्ते आहिस्ते वेझी वञनि था। अच्छा साईं, इहो ॿुधाइजो सॼी दुनिया में ज़ाहिर आहे फ्यूल यूज़ थिए थो, त उते कहिड़ी प्रैक्टिस हूंदी आहे? ख़ासि तौर ते ॾिसो हीअ जॾहिं रेट्स वधाया वञनि था त पोइ उते मतिलबु असां त ॾिठो आहे त सिर्फ़ु पाकिस्तान में ई इहा सूरत हाल हूंदी आहे, आए ॾींहुं रेट वधंदा आहिनि, जॾहिं त कॾहिं बि रेट घटि थियण जी ॻाल्हि तमामु घटि ॿुधण में ईंदी आहे। इन जे करे त जेके ॿाहिरीं दुनिया जा सिविलाइज़ मुल्क आहिनि, जेके तरक़ी याफ़्ता मुल्क आहे, उन्हनि जी पब्लिक ट्रांसपोर्ट तमामु माना मज़बूत आहे। पब्लिक मिसाल मां पाण लंडन में रहियो आहियां, कैनेडा में रहियो आहियां, रोमेनिया में रहियो आहियां, फ्रांस जो दौरो कयो आहे, इटली जो दौरो कयो आहे, त जेका पब्लिक सर्विस बसियूं आहिनि या ट्रक जा फ्यूल आहिनि उहे सस्ते अघ ते माण्हुनि खे ट्रांसपोर्ट था कनि, जंहिंजे करे ॿाहिरीं दुनिया में जेकॾहिं वञे जंहिं वटि जेको आहे ट्रेन यूज़ कनि था, पंहिंजी कार यूज़ कंदो आहे। जेके सहूलियतूं था ॾियनि उहो पब्लिक ट्रांसपोर्ट तमामु स्ट्रॉन्ग था कनि, उन्हनि जी क़ीमत एतिरी नथी वधे जेतिरी वधणु घुरिजे, इन जे करे उन ते एतिरो असरु नथो पए। अच्छा साईं, ॿुधाइजो इन में सॼी सूरत हाल में
सिंध गवर्नमेंट जो जे किरदार खे कीअं था ॾिसो? ज़ाहिर आहे ओचितो लोड शेडिंग कई थी वञे ऐं CNG गैस सेंटर बंदि थी था वञनि। हिन जे करे तव्हां ॾिठो न त असां तव्हांजी प्रोग्राम में चवंदा रहिया आहियूं त बाबा ट्रांसपोर्ट सिस्टम खे मज़बूत कयो, माना पब्लिक ट्रांसपोर्ट जंहिंमें सरकार जेको आहे कयो उहो वधाए, बसियूं हलाए, ट्रेनियूं हलाए या डिफरेंट क़िस्म जो हलाए त जीअं माण्हुनि खे हिते एतिरो हुननि जो असरु न पए। हाणे तव्हां रुगो हैदराबाद जो रुगो तव्हां वठो न, एतिरो त हैदराबाद फेल थी वियो आहे त हिकु ॾींहुं पॉइंट सां ॿी पॉइंट ते तव्हां नथा पहुची सघो जेकॾहिं घटि में घटि तव्हांखे 1000 जो पर डे आहे। अहिड़े नमूने सां कराचीअ में जेको वॾो शहर आहे उते त अञा वधीक आज़ार आहे जो माण्हू वीचारा बराबरि पहुची नथा सघनि। ऑफिस हिकिड़े जॻह ते ऐं घर ॿिए जॻह ते, मार्केट टी जॻह ते। तव्हां वञो जेकॾहिं मीरपुर ख़ासि आहे, उन खां पोइ ॿियो हुनजो ॻोठ आहिनि त उते वीचारा कुदरती यूज़ था कनि ऐं न थी वई आहे त हुनजी क़ीमत वधीक करणी थी पए। फ्री सां इहो था कयो त कंट्रोल कयो वञे हिननि ते प्राइसिस ते, ख़ासि करे जेके ट्रांसपोर्ट जा, ऐं हुन खां पोइ सिंध गवर्नमेंट ट्रांसपोर्ट पॉलिसी में चेंज करे पब्लिक ट्रांसपोर्ट हलाए जीअं अॻे हूंदो। ठीकु। अच्छा मुश्ताक साहब, ही गैस जेका आहे घणो करे इंडस्ट्रीज़ में बि यूज़ थिए थी। छा था सम्झो अगरि गैस जी अहिड़ी तरीक़े सां शॉर्टेज आहे? हिकिड़ो त असां वटि सिंध में तमामु घटि इंडस्ट्रीज़ आहिनि, जेके बि आहिनि अगरि उन्हनि खे गैस जी ज़रूरत आहे, अहिड़ी रीति अगरि गैस उन्हनि इंडस्ट्रीज़ खे न मिली, जीअं ॾिठो असां ॾिठो त हीअ जेका शॉर्टेज लोड शेडिंग कई वई, बट ही इंडस्ट्रीज़ खे बि गैस बंदि हुई, त उन में केतिरो नुक़सानु थिए पियो? यकीनन थींदो न। ॾिसो जेके बि असांजी ही इंटीग्रेटेड सिस्टम आहे, हिक ॿिए सां तव्हां मिसाल मां हिते जामशोर में वेठो आहियां, तव्हांजी टेलीविजन जो जेको प्रोग्राम हले थो कासमाबाद में, शहर जेको तव्हांजो सेंटर आहे उहो कराची जो, असां सभु इंटीग्रेटेड आहियूं। तंहिंजे करे मुआशी हालतुनि खे बहितर बणाइण लाइ असांखे सभिनी शयुनि ते नज़र रखणी आहे, सभिनी शयुनि ते बहितर बि करिणो आहे। तॾहिं जेको आहे मुआशी जेको सिस्टम हलंदो। पर अनफॉर्चुनेटली सिंध गवर्नमेंट जेका आहे न, जीअं ॿियनि शोबनि में नाकाम थिया थी, ट्रांसपोर्ट में बि नाकाम वई आहे जो हुन में ट्रांसपोर्ट पब्लिक बि न कयो आहे, रोड प्रॉपर न थिया आहिनि, लिंक रोड सही न थिया आहिनि, ऐं सभिनी खे ख़बर आहे जिते ज़रूरत मुताबिक़ ₹1 वधाइणु घुरिजे उते ₹2 था वधाइनि ट्रांसपोर्ट वारा। जिते कराची फॉर एग्जाम्पल कराची खां वधीक जेकॾहिं हिन ॿियनि पैसनि में जेकॾहिं ₹2 जी वधाए त उहो ₹5 वधनि था। कंहिं क़िस्म जो कंट्रोल माना इहा पैसा ते ख़ुदि ॿुधाए थो त सिंध गवर्नमेंट पंहिंजे शहरनि जे लाइ जेका सहूलियत नथी पैदा करे, तकलीफ़ूं पैदा करे। ठीकु आहे। आख़िर में मीरान साहब इहो ॿुधायो त तव्हांजी तजवीज़ छा हूंदी त हिन सॼे क्राइसिस मां कीअं निकिरी सघिजे थो? तव्हां मुआशी मज़दूरी आहे ऐं माण्हुनि जी जेके सहूलियतूं आहिनि, जेके पघारूं आहिनि उहे वधनि ऐं साइमल्टेनियसली सिंध गवर्नमेंट पब्लिक इहो ट्रांसपोर्ट सिस्टम खे बहितर आणे ऐं पब्लिक जूं जेके ट्रांसपोर्ट हिते हलनि, जंहिंजे करे असां मुंहुं ॾेई सघूं था। ॿियो को बि रस्तो कोन्हे। तो भली माण्हू कहिड़ी मसला सां बि ॻाल्हाए, थींदो इहो न त इकोनॉमिक सिस्टम हुजे जीअं माण्हुनि जो जेको वेजिव आहे, जेके मज़दूरी था चओ ऐं पघारूं वधनि, ऐं साइमल्टेनियसली जेके पब्लिक सिस्टम आहे ॿियो जेको ट्रांसपोर्ट आहे उन्हनि जी नज़र अची वञे उहो नाजाइज़ नमूने सां डबल जेको किराया थींदा आहिनि, जेको उन्हनि खे वठणु न पवंदो। ठीकु आहे मीरानी साहब, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। नाज़रीन, तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी। मीरानी साहब जो बि इहो चवणु त सिंध गवर्नमेंट खे जेको पंहिंजो हिन सॼी सूरत हाल में किरदारु अदा करिणो पवंदो, ऐं ख़ासि तौर ते जेको ट्रांसपोर्ट जो जेको सिस्टम आहे उनखे बहितर बणायो वञे। पब्लिक खे फ़ाइदो ॾियण जे लाइ ट्रांसपोर्ट जो जेको सिस्टम हूंदो, अगरि उहो बहितर हूंदो त हे जेके गैस या वरी जेके पेट्रोलियम मसनूआत जूं जेके क़ीमतूं वधनि थियूं उहे वधीक असरअंदाज़ न थींदियूं। ॿिए पासे जेका इंडस्ट्रीज़ खे जेको हिन गैस जी शॉर्टेज जे करे नुक़सानु पहुची रहियो आहे, उन में बि सिंध गवर्नमेंट खे
पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे ऐं वफ़ाक़ खे बि सोचणु खपे त सिंध खे पंहिंजे हिसे जो जेको गैस आहे उहो ॾिनो वञे। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम मंज़र पस मंज़र में ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे। मुमताज़ साहब जेका जहिड़ी रीति ॻाल्हि कई मुश्ताक साहब त ॾाढी तकलीफ़ आहे, ज़ाहिर आहे जेके माण्हू रोज़गार कनि था, ख़ासि तौर ते नौजवाननि जी ॻाल्हि कई, हिते जेको CNG मालिक आहे या जीअं ऑनर्स आहिनि उन्हनि जो कहिड़ो किरदारु बीहे थो त ज़ाहिर आहे उते मुलाज़िम जीअं तव्हां ॿुधायो थोरी पहिरीं त मुलाज़िम ॾाढो परेशान आहे, उन्हनि खे उन्हनि जूं जेके पघारूं बि ॾियणु मुश्किल थी पियूं। जैसे बिल्कुलु उहे वीचारा ख़ौफ़ज़दा थी विया हुया त उन्हनि सोचियो त शायदि हाणे 15 ॾींहंनि खां यको स्टेशन बंदि पई आहे त असांखे या त मालिक कढी छॾींदा या माना बहरहाल असां त खणी हलो फ़र्ज़ु कयो उन्हनि खे, पर इहो जेको आस्ता आस्ता मसइलो वधंदो थो वञे। हाणे मिसाल तौरु मां तव्हांखे पंहिंजो मिसाल ॾियां थो, मौजे स्टेशन ते 20 माण्हू हुया पहिरियां जी, त जीअं जीअं सेल मुंहिंजी घटिजी वई, जीअं जीअं हिननि गैस जा रेट वधाईंदा विया ऐं सेल घटिजी वई, आसे आसे असां वटि लेबर हाणे मां उन 22 जी जॻह ते या 20 जी जॻह ते टोटल 15 ते अची बीठो आहियां ऐं कुझु माण्हुनि त माना 20 जी जाइ ते हाणे 5 मुलाज़िम करे छॾिया आहिनि या 10। ज़ाहिर आहे उहे बेरोज़गारी वधे पई, उहो बि वॾो हिकिड़ो हुआ। पर मूं तव्हां सां पहिरियां बि ज़िक्र कयो त असां वारो जेको CNG सेक्टर आहे गैस जे मथां एतिरो बोझ कोन्हे को जेतिरो माना माण्हू हुनखे सम्झनि था। असांजी कंज़म्पशन टोटल 2% आहे ठीकु, ऐं 2% जो सम्झो त कुझु बि न हूंदी आहे। हिन जी जेका UFG आहे, जेका लाइन लॉसिस आहिनि उहे 16% आहिनि। सही, असां बार बार हिननि खे इहो ई चवंदा आहियूं त यार तव्हां हुन 16% मां रुॻो थोरी बि पंहिंजी कोशिशि कंदव त तव्हां 2% त घटि में घटि हुनखे कवर करे वेंदव। ऐं असांजा जेके 2% आहिनि उन मां केतिरा माण्हू जेके आहिनि उन मां फ़ाइदेमंद थियनि था, मुलाज़िम, ग़रीब, ट्रांसपोर्ट वारो, वेन्स वारा, सुज़ुकी वारा। असल में मिसमैनेजमेंट आहे, इहो कुझु बि कोन्हे को त भई हाणे मिसमैनेजमेंट आहे, इन में का एतिरी खपत कोन्हे। अच्छा, उन खां पोइ गवर्नमेंट खे एॾो रेवेन्यू ॾियूं था साईं, असां 17% हुनजे मथां GST ॾियूं था ऐं डबल GST ॾींदा आहियूं, परचेज़िंग ते बि ॾींदा आहियूं, सेल ते बि ॾींदा आहियूं। माना जेको गैस परचेज़ कंदा आहियूं कंपनी खां उन ते बि 17% ॾींदा आहियूं, जेको असां खपाईंदा आहियूं उहो अवाम खां 17% कलेक्ट करे उहो बि ॾींदा आहियूं। उन खां पोइ 4% विथ होल्डिंग टैक्स। बेसिकली मूं पहिरीं बि तव्हां सां ज़िक्र कयो त इहो मसइलो आहे हिकिड़ी लॉबीज़ जो। उहे लॉबीज़ चाहिनि थियूं त पेट्रोल हले, CNG न हले, ऐं पेट्रोल ऐं CNG जे करे वॾो हिकिड़ो फ़र्क़ु हुयो जेको ग़रीब माण्हू खे वॾो बेनिफिट हुयो। ॾिसो, असां CNG मालिक आहियूं, असां वटि हीउ बिज़नेस न हूंदो सुभाणे ॿियो हूंदो, ॿियो न हूंदो टियों हूंदो। मालिकान त ठीकु आहे, ॾिसो न, हू त हिकिड़ा बिज़नेसमैन आहिनि न, अॼु हिन मां नुक़सानु थींदो बंदि करे हलिया वेंदा, पर इन में आवाम ॾाढो सफ़र कंदी ऐं इन ते गवर्नमेंट खे तमामु घणो सोचणु खपे, ज़रूरी आहे। तव्हां कीअं था ॾिसो जहिड़ी रीति मुश्ताक मीरानी साहिबु चयो त भई इन सां जेको आम माण्हू आहे, ख़ासि तौर ते उहो माण्हू जेको मिडिल क्लास आहे उनखे ॾाढो नुक़सानु थिए पियो। त असां सवेरे ॻाल्हि कई पई त गवर्नमेंट जो कहिड़ो किरदारु हुजणु खपे। त हिते जेको आहे जीअं साईं चयो त हिकिड़ी माफ़िया आहे, हिकिड़ो ग्रुप आहे, हिकिड़ो गिरोह आहे जेको नथो चाहे त CNG अॻियां अचे। बिल्कुलु सही आहे, हक़ीक़त बि आहे। जेकॾहिं CNG बंदि हूंदी, पेट्रोल हलंदो त महांगाई थींदी, महांगाई खां पोइ असांजो आम वापियो माण्हू माना परेशान रहंदो। ऐं वॾे में वॾो जेको नुक़सानु आहे CNG बंदि करण सां त हिकु CNG इंडस्ट्री आहे जेकी बंदि थी थिए, उहा बेरोज़गार थी थिए। तव्हांखे ॿुधायां त जिते CNG स्टेशन्स आहिनि उते तक़रीबन होटलिंग बि आहे, मार्ट बि आहिनि, कारोबार बि आहिनि, टायर वग़ैरह, व्हील शॉप वग़ैरह सभु केतिरा आहिनि। हिकु CNG बंदि करण सां जॾहिं ट्रैफ़िक ग़रीब जी बंदि थी थिए, जेको माण्हू वञी कंहिं होटल ते मानी खाए थो त रुॻो CNG बंदि न आहे न, CNG पूरी फील्ड जेकी रिलेटेड आहे उहे उहा बंदि थी थिए। ऐं उतां जी जेकी बेरोज़गारी आहे, अलेडी महांगाई, बेरोज़गारी, उन खां पोइ तकलीफ़, माण्हू जीअण जो माना पंहिंजो हक़ थो घुरे, उहो जीअण जो हक़ बि जेका पुरियो थो वञे CNG करे। हीअ त थियो हिन जो पंहिंजी हिकिड़ी फील्ड जो कमु। आम माण्हू एज़ अ ताजर वापारी उन जो सॼो सिस्टम आउट थी वियो आहे। जेकॾहिं तव्हांजी CNG बंदि आहे, ॾिसंदव त बाज़ार में रश ई कोन हूंदी, फैमिली वेंदी कोन शॉपिंग करणु, रक्षा मिलंदी कान, रक्षा न मिलंदी, गाॾी न हूंदी, गाॾी न हूंदी। हिकु हाणे माण्हू जेके 2-2 3-3 गाॾियूं रखण वारा वॾा माण्हू हाणे हिकिड़ी गाॾी रखनि था। ठीकु, मुमताज़ साहिबु सॼी सूरत हाल खे अगरि रखूं त इन में हिकिड़े पासे असां ॾिसूं पिया त ख़ाली सिर्फ़ु CNG त ठीकु आहे, हाणे लोड शेडिंग बि आहे, हुनजी पेट्रोल बि महांगो थियो आहे। सॼी सूरत हाल खे अगरि असां पंहिंजे सिंध ऐं सिंध जे माण्हुनि जे तनाज़ुर में ॾिसूं त पब्लिक केतिरो परेशान पई थिए। जीअं साईं चयो त महांगाई चोट चढ़ी वेंदी, ज़ाहिर आहे अगरि पेट्रोल वधे थो
त ट्रांसपोर्ट वधे थी, ट्रांसपोर्ट वधे थी त हर वाइपे जी शइ महांगी थिए थी। ताज़ो हाणे वेझड़ाई में ज़ाहिर हाणे ईद अचण वारी आहे, ट्रांसपोर्ट बि ॾाढी हले पई, जानवर आहिनि जेके हिकु जाइ खां ॿिए हंधि जेको आहे मूव कनि पिया गाॾियुनि में, त ही ओवरऑल जेके बि शयूं आहिनि उन्हनि जा रेट्स जॾहिं वधनि था, आम पब्लिक केतिरो सफ़र करे थी? साईं इलाही सफ़र करे थी न। ॾिसो अॼु खां साल ॾेढ साल पहिरियां असांजी जेका प्राइज़ हुई CNG जी उहा 100 रुपए जे अंदरि अंदरि हुई, ठीकु, ऐं पेट्रोल जी प्राइज़ हुई 110 रुपया। हाणे इते असां जॾहिं हिसाबु लॻाईंदा आहियूं त असांजी जेका CNG जी जेका एवरेज आहे, अगरि हिकिड़ो लीटर पेट्रोल जो तव्हां खणो ऐं हिकिड़ो kg CNG जो खणो त ॿिन्ही में जेको माइलेज जो फ़र्क़ु आहे उहो 30 किलोमीटर जो फ़र्क़ु थिए थो, माना 30% उनखे बेनिफिट मिलंदो CNG मां। ठीकु, हाणे हींअर छा थियो आहे जो मक़सदु आहे त इन महांगे गैस करण जे करे रेट वधी विया आहिनि। रेट वधण जे करे हर माण्हूअ ते घटि में घटि जेको माना नॉर्मली गुज़र सफ़र करण वारो माण्हू आहे, नंढड़ी गाॾी आहे हुन वटि, उन ते बि 5 खां 8 हज़ार रुपए जो पेट्रोल ऐं हुनजे करे फ़र्क़ु पवंदो पर सही। ज़ाहिर उन जी जेब मां हर महीने 5 खां 10 हज़ार पेट्रोल जी मद में वधीक निकिरंदा, सही। त ज़ाहिर आम माण्हू परेशान थींदो ॾाढो। तव्हां साईं मैनेजमेंट इहा हुजणु तजवीज़ कहिड़ी खपे, ॾींदो? मां तजवीज़ इहा ई ॾींदुसि, असांजो सेक्टर जॾहिं खणे ई 2% हो, तव्हां हुनखे तंग कयो ई न। ठीकु आहे, तंग न कयो। अच्छा, असांजो सेक्टर तव्हांखे ॿीणी रक़म ॾिए थो, तव्हां हुनखे छाजे लाइ तंग कयो था? त असांजो सेक्टर जेको आहे ॿीणो टैक्स भरे थो, तव्हां अच्छा असांजो सेक्टर जेको आहे अरबनि रुपयनि जो इम्पोर्ट बिल बचाए थो, जंहिंजे लाइ हींअर इमरान ख़ान हर वक़्तु परेशान लॻो पियो आहे, इम्पोर्ट बिल बचाना है, इम्पोर्ट बिल। भाई तुम्हें इम्पोर्ट बिल अगर बचाना है तो खुदा के बंदे तुम इस पे गौर करो ना। साईं 14 अरब रुपए जो सालाना जेको आहे पेट्रोल जो बिल आहे, जेकॾहिं तव्हां हिन ते बेसिकली छा आहे, तव्हां ॾिसंदव, तव्हां वेबसाइटनि ते वञी ॾिसंदव त दुनिया में असांजो मुल्क पाकिस्तान जेको आहे 2 नंबर जो ख़रीदार हो क्रूड ऑयल जो, सही। 2 नंबर दुनिया, ठीकु। माना आउं नंढे हिकिड़े ॿिनि मुल्कनि जी ॻाल्हि नथो कयां, त सोचो त पूरी दुनिया जूं नज़रूं हिते हूंदियूं न, त भई उन्हनि जो ज़ाहिरी ॻाल्हि आहे पेट्रोल जेको आहे असांजे मुल्क में गॾु इहा ई मिसमैनेजमेंट आहे, इनखे सम्झण जी ज़रूरत आहे। कुझु बि न आहे सही, त को असां घणी गैस खणी था वञूं, अहिड़ो को मसइलो न आहे, इनखे सम्झण जी ज़रूरत आहे, बसि ॿियो कुझु बि न। ठीकु आहे। रहमतुल्ला साहब, तव्हां कीअं कहिड़ी तजवीज़ ॾींदो त हिन में सॼी सूरत हाल खे मुंहुं ॾियण जे लाइ कीअं करे सघिजे? बिल्कुलु सर, इमरान ख़ान खे जेकॾहिं पंहिंजी हुकूमत जा बक़ाया 2 साल जेकॾहिं कामयाबु करणा आहिनि त आम माण्हू खां वठी हिकिड़े सुठे इंडस्ट्री ताईं जेको गवर्नमेंट खे टैक्स हुजे त उनखे टैक्स ॾियणी पवंदी। ठीकु, जेकर तोखे आईंदा अचिणो आहे त गवर्नमेंट जे तरफ़ां, वफ़ाक़ी गवर्नमेंट तरफ़ां पाण माण्हुनि खे टैक्स करे, महांगाई ते कंट्रोल करे, सही, ऐं इंशाल्लाह ॾिसंदो त उहो ईंदो। न त हीअ असांजी जेकी सिंध गवर्नमेंट आहे उहा माना गूंगी आहे, जेकी ॻाल्हाए कोन सघे, पंहिंजे वफ़ाक़ खां हक़ वठी कोन सघे जो आम माण्हू खे ॾियारे। बहरहाल मां सम्झां थो त हींअर आम माण्हू जेको महांगाई जे वसां कक आहे, सिंध गवर्नमेंट हुजे या वफ़ाक़ी गवर्नमेंट, हू चाहे थो त इहा अलाह करे हुजनि ई न या गर्क थियनि वञी, त असांजे घटि में घटि असांजा बच्चा त बुख त कोन मरंदा न। हाणे करोना जे करे तव्हां ॾिठो हूंदो, लॉकडाउन जे करे केॾो नुक़सानु थियो आहे इंटरनेशनल लेवल ते, पर स्पेशली पाकिस्तान में जेको वापारियुनि खे नुक़सानु थियो आहे उहे पाण जी फाथा आहिनि, त असां दुकान कारोबार बंदि कयूं या महांगाई कयूं। वरी अचो वञे थिए त जेकी हर माण्हू जी ज़रूरत आहे, हिकिड़ो मोटरसाइकिल वारो पेट्रोल वठे थो, रिक्शा वारो CNG वठे थो, नंढड़ी गाॾी वारो पेट्रोल ऐं इहे शयूं त ज़रूरी आहिनि सभिनी जे लाइ। जेकॾहिं CNG ऐं पेट्रोल तव्हां अॼु 50 रुपए लीटर कयो, CNG जेको अॻु में 27-28 रुपया किलो ते स्टार्ट कई तव्हां, त इहा जेकॾहिं तव्हां खणी अचो 50 रुपए ते, त CNG वारा 10% कमाईंदा, 15% 20% कमाईंदा, मतिलबु घटि करायो ऐं बाउंड आहिनि, छो त उहो रेट त गवर्नमेंट तय करे न, ऐं उनखां वधीक हलाए कोन था सघनि। जेकॾहिं केरु हलाईंदो त माण्हू बि उन सां विड़ी पवंदा। ऐं इहा हिकिड़ो आइटम टोटल हिकिड़ो आइटम जेको पेट्रोल ऐं CNG जो, उहो तव्हां घटायो, महांगाई मुंहिंजे मां पक सां ॼाणियां थो त वापारी अॻुवान जे हिसाब सां या दुकानदार जे हिसाब सां 50% महांगाई जेकी हिननि 3 सालनि में थी आहे, उहा जेकी 100 खां 200% महांगाई थी, उहा मां सम्झां थो असांजी वञी उन ई रेशो ते बीहंदी, छो त इन्हनि शयुनि खां सवाइ त असां त कुझु बि कोन था करे सघूं न। ठीकु आहे, महिरबानी साईं, तव्हां ॿिन्ही जी। नाज़रीन, तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी त हीअ जेका महांगाई आहे ऐं ख़ासि तौर ते CNG शॉर्टेज हुजे या वरी पेट्रोलियम जेके मसनूआत आहिनि उन्हनि में जेको वाधारो थिए थो, सिधो सो जेको हुनजो नुक़सानु आहे उहो जेको उहो मिडिल क्लास माण्हू ते पए थो, उहो ग़रीब माण्हू ते पए थो। छो जो हीअ जेके शयूं आहिनि उहे महांगियूं थियनि थियूं त जेके असांजो आम वाइपे जूं जेके शयूं आहिनि
उन्हनि ते वॾो असरु पए थो। सिंध हुकूमत खे घुरिजे त उहो पंहिंजो किरदारु अदा कनि ऐं वफ़ाक़ खां पंहिंजो हक़ु वठनि, छो जो असांजो सूबो मादनियात जेको आहे उहो प्रोड्यूस करे थो। 75% गैस ऐं जेको फ्यूल आहे उहो असांजी धरती ॾिए थी, ऐं पर बदकिस्मती सां असांखे जेको आहे उनजो हिसो नथो ॾिनो वञे। लोड शेडिंग बि असां वटि आहे ऐं खोट बि जेका आहे असां वटि आहे, ऐं रेट बि जेके आहिनि तमामु घणा हाई जेके आहिनि असांजा माण्हू ई भरीनि था। त हुकूमत खे ऐं ख़ासि तौर ते सिंध हुकूमत खे घुरिजे त हिन सॼे मामले ते न सिर्फ़ु वफ़ाक़ खां पंहिंजो हक़ु वठे ऐं पंहिंजो बि किरदारु अदा कंदे अवाम खे रिलीफ फ़राहम कयो वञे। ईंदड़ प्रोग्राम ते ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।